अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो अमीर तरीन ज़िलो ऐं उन में लॻल अरबे रुपयनि जूं फैक्ट्रियूं कीअं असांजे मासूम नसलनि जे ज़िंदगियुनि सां खेॾे रहिया आहिनि ऐं कीअं असांजे ॿारनि खे साफ़ पाणी जे बदिरां ज़हर पीआरियो वञे थो। दोस्तो, किरोड़े डॉलर जे चमकदड़ मशीननि जो छा अव्हांखे कारो सच मालूम आहे? कहिड़े तरीक़े सां इहे कंपनियूं असांजे नसलनि जूं ख़ामोश कातिल आहिनि? जी हिन वीडियो में ही फैक्ट फाइंडर अव्हांखे घोटकी ज़िले में हलंदड़ 5 अहिड़े कंपनियुनि जा लिकियल राज़ ॿुधाईंदो जेके इस्लामाबाद ऐं कराची में एयर कंडीशन में वेठल मालिक अव्हां खां लुकाईंदा आहिनि। ऐं इन फैक्ट्री मां निकिरंदड़ ज़हर जा उहे राज़ जेके आम मीडिया कॾहिं बि नाहे ॿुधाईंदी। घोटकी ज़िले में सभ खां पहिरें नंबर ते आहे एंग्रो फर्टिलाइज़र एंग्रो यूरिया कंपनी। 1965 में अमेरिका जी हिकिड़ी कंपनी एसोन नाले सां ॾहरकी में आई। उन ते अची करे फैक्ट्री जो बुनियादु रखियो ऐं एसोन नाले सां फैक्ट्री जी शुरूआति कई। ॾहरकी खे इन जे लाइ चूंडियो वियो छो त उते माड़ी गैस मौजूदु हुई। सस्ती गैस जे करे ही प्लांट हिते लॻायो वियो ऐं जॾहिं 1968 में अंग्रेज़ हितां पंहिंजो कारोबार ख़तमु करे वञणु लॻा त उतां जे मक़ामी माण्हुनि शेयर्स जे तौर ते इन कंपनी खे ख़रीद कयो ऐं बाद में इन जो नालो एसोन मां एंग्रो रखियो वियो। पहिरियां हिते हिकिड़ो प्लांट हुयो, बाद में 2012 में अरबे रुपयनि जी लाॻत सां हिकिड़ो ॿियो प्लांट लॻायो वियो जंहिंजो नालो इन्वेंट प्लांट आहे, जेको एतिरी त प्रोडक्शन ॾींदो आहे त हिकु राति जे अंदरि उतां हिकिड़ी मुकमल ट्रेन भरिजी सघे थी। हिकु साल में 22 लख टन जी प्रोडक्शन ॾियण वारी ही कंपनी कीअं असांजे नसलनि जी ख़ामोश कातिल आहे। एंग्रो फर्टिलाइज़र मां निकिरंदड़ केमिकल वारो लखें गैलन जो ज़हरीलो पाणी केॾांहुं वञे थो? छा उन जे निकाल जो को सिस्टम आहे? छा उन जो को बंदोबस्तु आहे? उहो पाणी ज़मीन में वञे थो ऐं आम नालनि में वञे थो ऐं इहो पाणी ज़मीन में जज़ब थिए थो, जंहिंजे करे असांजे घोटकी ज़िले जो जर हैड्रो थिए थो, बदबूदार थिए थो ऐं तेज़ाबी थिए थो, पीअण जे लाइक़ बि नथो रहे। कंपनी जे पंहिंजे लाइ ऐं कंपनी जे अरबे रुपयनि जे मशीननि जे लाइ प्लांट लॻल आहे जेको कैनाल जे पाणी खे फिल्टर करे करे उन कॉलोनी ताईं ऐं फैक्ट्री ताईं पहुचाए थो। पर इन मशीननि मां निकिरंदड़ ज़हरीलो पाणी जॾहिं जर में वञे थो, असांजो जर ख़राबु थिए थो, आम माण्हू ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि ऐं इन पाणी जे करे बीमारी जो रेशो वधे थो, असांजो पेट ख़राबु थिए थो, बुकियुनि जो मसइलो थिए थो ऐं हॾनि जी बीमारी पैदा थिए थी। आम तौर ते पाणी जो TDS 500 खां घटि हुअणु घुरिजे त उहो पीअण जे लाइक़ु हूंदो आहे। इन ज़हरीले पाणी जे करे असांजे घोटकी ज़िले जो TDS 1500 खां 3000 ताईं पहुची चुको आहे। जेकॾहिं इन ते अञा हाणे बि कंट्रोल न कयो वियो त अचण वारे टाइम में असांजे ज़िले जे अंदरि अहिड़ियूं बीमारियूं अची वेंदियूं जिन में हेपाटाइटिस, हॾनि जी माज़ूरी ऐं पेट जो कैंसर आम थी वेंदो। दोस्तो, ॿिए नंबर ते आहे FFC फौजी फर्टिलाइज़र कंपनी। इन कंपनी जा 3 प्लांट आहिनि। पहिरियां 2 प्लांट सादकाबाद ऐं रहीमयार खान में आहिनि। साल 2002 में कुरमाथेलो में हलंदड़ हुकूमत जी कंपनी जेका पाक सऊदी फर्टिलाइज़र नाले सां हुई, उनखे प्राइवेटाइज़ेशन जे ज़रिए 8 अरब रुपयनि में ख़रीद कयो वियो। ऐं इहा कंपनी कंहिं आम माण्हू जी न आहे, इहा पाकिस्तान जे सभ खां वॾे बिज़नेस नेटवर्क फौजी फाउंडेशन वारनि जी आहे। पाकिस्तान जे अंदरि जी फाउंडेशन 60% ताईं कारोबार में घिरी चुको आहे। एंग्रो यूरिया साल में 22 खां 25 अरब ख़ालिस मुनाफ़ो कमाए थी ऐं ही FFC फौजी फर्टिलाइज़र कंपनी 30 अरब रुपया हर साल ख़ालिस मुनाफ़ो कमाए थी। FFC प्लांट मां बि निकिरंदड़ नाइट्रोजन ऐं अमोनिया जहिड़ा केमिकल जेके ज़हरीलो पाणी पैदा करनि था ऐं इन जे बि निकाल जो को सिस्टम नाहे। इहो ज़हर सिधो वञी करे कैनाल में पवे थो ऐं ज़मीन इन खे जज़ब करे थी। असांजे ज़मीननि जो जर ज़हरीलो थिए थो। इहे ॿई कंपनियूं कंहिं बि तरह सां अवाम जी भलाई में न आहिनि ऐं उन खां पोइ हिते अचे थी इन्हनि ॿिन्ही कंपनियुनि खे हलाइण वारी 3 नंबर ते माड़ी पेट्रोलियम गैस कंपनी। ही कंपनी 1957 खां वठी ॾहरकी जी ज़मीन मां रोज़ानो 1000 मिलियन क्यूबिक फुट
गैस कढे थी ऐं असांजे मुल्क जा केतिरा ई कारखाना हलाए ऐं ही कंपनी सालियानो 177 अरब रुपयनि जो ख़ालिस मुनाफ़ो कमाए थी। हक़ीक़त इहा आहे त असांजी अवाम खे पंहिंजो बुनियादी हक़ वठण जी अञा ताईं का बि ख़बर न आहे। असांजे माण्हुनि में अञा ताईं बि शऊर न आयो आहे, छो त असांजी नौजवान नस्ल पंहिंजे डोपामाइन खे मज़ो वठाइण जे लाइ 15 सेकेंड वारी वीडियो ऐं रील्स जे पोयां लॻल आहे। जंहिंमें मज़ाक, कचिरो मवाद, हाशी फैलाइण वारा जेके मवाद ठाहिण वारा आहिनि उन्हनि जे पोयां लॻल आहिनि। उन्हनि खे पंहिंजा बुनियादी हक़ बि विसरी विया आहिनि त असांजो हक़ छा आहे। जेकॾहिं नौजवाननि में शऊर न ईंदो, हक़ वठण जी ख़बर न हूंदी त असांजूं अचण वारियूं नस्लूं बिल्कुलु बि तबाह थी वेंदियूं। पाकिस्तान जे आइन में 158 आर्टिकल जे तहत बि अहिड़ी मादनियात निकिरे थी पई, जीअं गैस आहे त सभ खां पहिरियां हक़ हुन जे उसगरदाई वारे ॻोठनि जो, इलाइक़े जो हूंदो आहे। छा घोटकी ज़िले खे ऐं उन जी अवाम खे उन्हनि जो बुनियादी हक़ मिली रहियो आहे? ऐं माड़ी पेट्रोलियम गैस जी खोटाई जे करे असांजे इलाइक़े जो वाटर टेबल तेज़ी सां किरी रहियो आहे, जंहिंसां मुस्तक़बिल में पाणी जो वॾो ॾुकार अची सघे थो। चौथे नंबर ते आहे पाकिस्तान जी सभ खां वॾी कंपनी OGDCL कादिरपुर। ही पाकिस्तान जी सभ खां वॾी सरकारी इदारे ते हलण वारी सरकारी कंपनी आहे, जेका सालियानो 170 अरब रुपयनि खां वधीक जो ख़ालिस मुनाफ़ो कमाए हुकूमत जा घर भरे थी। पर हिन कंपनी कादिरपुर जी अवाम खे, घोटकी ज़िले खे छा ॾिनो आहे? जॾहिं गैस खे साफ़ करण जे दौरान हाइड्रोजन सल्फाइड ऐं कार्बन जो ज़हर हवा में छॾियो वञे थो, उन सां मक़ामी अवाम खे साह जूं ऐं चमड़े जूं ख़तरनाक बीमारियूं थियनि थियूं। ऐं जॾहिं कुझु सालनि में ही फील्ड ख़ुश्क थी वेंदी त OGDCL इस्लामाबाद हली वेंदी, पर घोटकी जी अवाम खे छा मिलंदो? उहा घोटकी जी अवाम खे ॾेई वेंदी बीमारियूं ऐं तबाह थियल माहौल। ऐं दोस्तो, 5 नंबर ते घोटकी शुगर मिल्स। घोटकी जे अंदरि खोड़ सारियूं शुगर मिल्स आहिनि ऐं इहे शुगर मिल्स बि करोड़े रुपयनि जो कारोबार करे रहियूं आहिनि। इन्हनि शुगर मिलनि में खंडु ठाहिण जे दौरान जेको बदबूदार ऐं तेज़ाबी पाणी निकिरंदो आहे, उहो केॾांहुं वञे थो पियो? उनखे घोटकी फीडर जे नालनि में उछलायो वञे ऐं उतां उहो पाणी असांजे ज़मीननि ताईं पहुचे थो। असांजूं ज़मीनूं बंजर थियनि थियूं, उन्हनि जो जड़ ख़राबु थिए थो ऐं पाणी में तेज़ाब वधे। ऐं ॿी हिकिड़ी सभ खां ज़रूरी ॻाल्हि त घोटकी ज़िले जे अंदरि गटरनि जो निज़ाम बिल्कुलु बि ख़राबु आहे। गटरनि मां निकिरंदड़ पाणी केॾांहुं वञे थो? इहो पाणी असांजे घरनि जे नज़दीक वञी करे बीह रहे थो। ज़मीन इन पाणी खे जज़ब करे थी। साॻियो पाणी इन ज़मीन जे पहिरें लेयर में वञी करे जज़ब थी वञे थो। इहो साॻियो ई पाणी वापसि अची करे उन्हनि नलकनि जे ज़रिए मथे अचे थो ऐं असां इहो ज़हरीलो पाणी पीऊं था। हिकु तरफ़ इन अरबे रुपयनि जे निकिरंदड़ कारखाननि मां उहो केमिकल ज़मीन में वञे थो, जड़ खे ख़राबु करे थो। ऐं ॿियो नंबर छुबर शुगर मिलनि मां निकिरंदड़ तेज़ाबी बदबूदार गंदो पाणी असांजे जड़ में वञे थो। ऐं टियों नंबर गटरनि जो ख़राबु पाणी जो बि कोई निकाल न आहे, इहो बि असांजो जड़ में वञे थो। ऐं इहे सॼियूं शयूं मिली करे असांजे घोटकी ज़िले जे जड़ खे, असांजे पाणी खे ज़हर बणाए रहियूं आहिनि। अचण वारे दौर में असांजे मासूम नस्लनि में जेके बीमारियूं पैदा थींदियूं, उहा तव्हांजी सोच आहे। जेकॾहिं तव्हां हाणे बि शऊर में न ईंदो, जेकॾहिं तव्हां हाणे बि सुजाॻ न थींदो ऐं जेकॾहिं हाणे बि तव्हांखे पंहिंजे हक़ जी ऐं सच जी, पंहिंजे बुनियादी हक़नि जी, पंहिंजे जाइज़ बुनियादी हक़नि जी ख़बर न आहे, तव्हां उन जे लाइ न ॻाल्हाईंदो त जीअं तव्हां लोड़े रहिया आहियो, अचण वारियूं नस्लूं इन खां बि वधीक लोड़ींदियूं। ऐं दोस्तो, जेसिताईं इन्हनि कंपनियुनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथायो वञे, हुकूमत का स्टेप वठे, कंपनियूं कोई बंदोबस्तु करनि, असांखे पंहिंजे घर जे अंदरि सभ खां पहिरियों इहे बंदोबस्तु करणा। तव्हां जॾहिं बि बोरिंग करायो त उनखे 100 फुट ते पाणी न कढो, घटि में घटि 300 खां 350 फुट ते वठी वञो त जीअं पीअण जो साफ़ पाणी निकिरे ऐं तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो। ऐं ॿियो नंबर, पंहिंजे घर जे अंदरि पाणी भरे करे उनखे तेज़ बाहि ते 20 मिंटनि ताईं लाज़मी उॿारियो त जीअं उन मां केमिकल, तेज़ाब ऐं ज़हर निकिरी वञे ऐं उहो पाणी पीअण जे लाइ साफ़ हुजे। छो त ख़राबु पाणी पीअण सां बीमारी वधंदी, पोइ तव्हां इस्पताल में वञी करे लखें रुपया लॻाए करे बि सिहत खे नथा मोटाए सघो, पंहिंजी जान खे नथा बचाए सघो। क़दीम ज़माने वारो तरीक़ो अॼु बि तव्हां हलाए सघो था पिया। जेकॾहिं तव्हांजे घर जे अंदरि दिलो आहे त उन दिले जे हेठां वारी रखो या वरी दिले जे हेठां
आम कोयलो रखो, इन सां बि उन पाणी मां ज़हर निकिरी सघे। दोस्तो, मुंहिंजो कमु आहे अव्हांखे अवेयरनेस ॾियणु, अव्हांखे शऊर ॾियणु, अव्हांखे सही ॻाल्हियूं ॿुधाइणु, अव्हांखे अव्हांजा बुनियादी हक़ ॿुधाइणु ऐं अव्हांजो कमु आहे इन मालूमात खे अॻियां दोस्तनि ताईं पहुचाइणु। जेकॾहिं तव्हां हिन फेक फाइंडर जे चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। मिलंदासीं हिकिड़ी ॿी इन्वेस्टिगेशन सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।